नाज़रीन, लाड़काने में मोहर्रम हराम के मौके ते सिक्योरिटी जा कहिड़ा इंतजाम कया विया, उन हवाले सां धरती टीवी लाड़काणू के ब्यूरो चीफ मुनव्वर हिंद SSP लाड़काणू सरफराज नवाज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि कई आहे। छो तव्हांखे ॾेखारियां। हाँ जी नाज़रीन, SSP लाड़काणो सरफराज नवाज़ शेख असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त लाड़काणे में मुहर्रम हराम जे हवाले सां जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि, इन सॼी सूरत हाल ते उन सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं ऐं कहिड़ा कहिड़ा मरकज़ी मातमी जुलूस जेके बरामद थींदा, कहिड़ियूं एहसास इमाम बारगाहूं आहिनि, सिक्योरिटी जो प्लान कीअं आहे, उनखां पुछूं था इन बाबति छा था ॿुधाइनि। साईं, पहिरियां त इहो ॿुधाइजो त लाड़काणे में जेको मुहर्रम हराम जे हवाले सां सिक्योरिटी केतिरी जेको नफ़री आहे ऐं छा इंतज़ाम कया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वॾी महिरबानी तव्हांजी। जी, लाड़काणे में मुहर्रम हराम जे हवाले सां असांजी पुलिस जी डिप्लॉयमेंट 3300 जे क़रीब असांजी पुलिस जी डिप्लॉयमेंट आहे। इन खां अलावा रेंजर्स बि असां सां गॾु जेके हसास इमाम बारगाहूं ऐं मुहर्रम जा जलूस जा रूट्स आहिनि उन्हनि ते असां सां गॾु मौजूदु आहे। उन्हनि जी 200 जे क़रीब नफ़री आहे। अहिड़े तरीक़े सां रिज़र्व में आर्मी जी कंपनी बि असां वटि पहुची वई आहे, जेकी स्टैंड बाय ते मौजूदु हूंदी। ख़ुदा न ख़ासा कहिड़ी सिचुएशन थिए त उहे रिस्पॉन्ड कंदा। इन खां अलावा गॾोगॾु असां लाड़काणे शहर ऐं मेजर शहरनि नओं देरो, रतो देरो, बार्डर, डोकरी, इन्हनि अहिड़े क़िस्मनि जे शहरनि में बि CCTV कैमरास बि लॻायूं आहिनि मुहर्रम जे जुलूस जे रूटनि ते ऐं इम्पॉर्टेंट इमाम बारगाहनि वटि। लाड़काणे शहर में 300 जे क़रीब असांजूं कैमरास लॻल आहिनि। अहिड़े तरीक़े सां बाक़ी शहरनि में बि असां कुझु कैमरास लॻायूं आहिनि। इन खां अलावा असांजा सर्च ऑपरेशन्स होटलनि ते, बस स्टैंड्स, रेलवे स्टेशन्स, उन्हनि ते हली रहिया आहिनि। किराए ते जेके घर, दुकान या जेके होटलनि ते माण्हू किराए ते रहनि था, उन्हनि जी बि असांजी तलाशी हली रही आहे। इन सां गॾोगॾु जेके शकी इलाइक़ा आहिनि या जेके शकी माण्हू आहिनि, उन्हनि जी सर्च बि असांजी हली रही आहे। इन सां गॾोगॾु असां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एहतियाती तदाबीर वठियूं आहिनि माण्हुनि खे आगाह करण जे लाइ त को मशकूक माण्हू ॾिसनि, का शइ ॾिसनि, त उहे असां अनाउंसमेंट बि करायूं आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में त तव्हांखे को बि मशकूक माण्हू, का मशकूक शइ नज़र अचे त असांखे पुलिस खे 15 ते इतला कयो त जीअं पुलिस फौरी तौर ते रिस्पॉन्ड करे। असांजी पुलिस अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी एक्टिव आहे मुहर्रम जे हवाले सां, त जीअं कंहिं बि क़िस्म जो को नाख़ुशगवार वाक़ियो पेश न अचे ऐं मुहर्रम जी तमामु एक्टिविटीज़ अमन अमान सां थी वञनि। सर, जीअं मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट आहिनि, कंबर शदाद कोट आहे, जैकोबाबाद आहे, हर साल उतां जेके दाख़िली रस्ता हूंदा आहिनि सील कया वेंदा आहिनि, उहे हेल सील कया विया आहिनि या सिक्योरिटी थ्रेट्स के आहिनि अहिड़ा तव्हांखे ऑफिशियल? जी, ॾिसो, सिक्योरिटी थ्रेट्स जनरल बिल्कुलु आहिनि ऐं हर वक़्तु हूंदा आहिनि। जनरल स्पेसिफिक कोई थ्रेट माशाल्लाह लाड़काणे ज़िले जे हवाले सां न आहे, पर जनरल थ्रेट्स बिल्कुलु आहिनि त हे मुहर्रम जी एक्टिविटी आहे, हिन दौरान कंहिं बि क़िस्म जी को दहशतगर्दी जी ख़ुदा न ख़ास्ता को एक्टिविटी थी सघे थी, त उनजे करे असांखे जनरल थ्रेट्स आहिनि, जंहिंजे करे असां जेके लाड़काणे शहर जा दाख़िली रस्ता आहिनि उन्हनि ते असां डिप्लॉयमेंट कई आहे। असांजूं चेक पोस्ट ठहियल आहिनि, चेकिंग थिए थी पई। इन सां गॾोगॾु असां हर क़िस्म जो जेको चेकिंग जो सिस्टम आहे शहर जे अंदरि बि मुख़्तलिफ़ जायुनि ते, उहो असां सख़्तु कयो आहे। त थ्रेट त हर वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि, इन करे असां अलर्ट आहियूं ऐं असांजो सॼो ध्यानु पुलिस जो मुहर्रम जी एक्टिविटीज़ जी तरफ़ ई आहे। रोज़ानो जो बुनियाद ते मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि में जेके मातमी जुलूस जेके आज़ादारी थिए पई, मजलिसूं थियनि पियूं, मिनिमम केतिरी सिक्योरिटी जेके एहलकार आहिनि हिकु इमाम बारगाह ते मुक़ररु कया विया? जी, ॾिसो, मुख़्तलिफ़ नोयत आहे। नंढी जेतिरी हुते पार्टिसिपेशन आहे, जेतिरा हुते आज़ादार अचनि था, उन मुताबिक़ मिनिमम असांजा 10 घटि में घटि 10 माण्हू हूंदा आहिनि कंहिं बि इमाम बारगाह ते। अहिड़े